अस्सलाम वालेकुम दोस्तों, शामिल क्यों था कमरदीन दामरा जे लिखियल किताब नफ्सियात जा उसूल मां खयल गुस्से खे काबू करण जा तरीक़ा। पंहिंजो पाण खे ख़ुशि रखण लाइ वॾा वॾा साह खणणु, हल्का हल्का साह खणणु तव्हांखे कॾहिं बि सुकून ॾेई न सघंदा। तव्हां ख़्यालु करियो त तव्हां जेको साह खणो था उहो तव्हांजे आंड्रनि मां थो अचे। पंहिंजो पाण खे आराम ॾींदड़ लफ़्ज़ वरी वरी दुहिरायो, काई ॻाल्हि न आहे, पंहिंजो अंदरि छो साड़ियूं, असांजो छा। ही लफ़्ज़ डिघो साह खणणु वक़्तु वरी वरी चओ। पंहिंजी सोच तब्दील करियो। गुस्से वारा माण्हू नामुनासिब लफ़्ज़ या वॾे आवाज़ में ॻाल्हाइण जा आदी हूंदा आहिनि, जेको उन्हनि जी अंदरूनी अहसास जो इज़हार हूंदो आहे। उन ॻाल्हि खे यादि रखणु घुरिजे त गुस्सो मसइलनि जो हल न आहे ऐं गुस्से में तव्हां कॾहिं बि सुठो महसूसु न कंदा आहियो ऐं गुस्सो माण्हूअ खे जल्दी बेअकुल बनाए छॾींदो आहे। उन लाइ तव्हां पंहिंजो पाण हल कढो ऐं पाण खे थधो करियो। माण्हूअ जी ज़िंदगीअ में घणा ई मसइला लागू हूंदा आहिनि जिन खे खेसि मुंहुं ॾियणो पवंदो आहे। जॾहिं असांखे पंहिंजी पसंदि जूं शयूं न मिलंदियूं त गुस्से वारनि माण्हुनि खे घुरिज हूंदी आहे त उन्हनि खे सचाई, तारीफ़, वाइदे जी पाबंदी ऐं रज़ामंदी वग़ैरह जहिड़ियूं शयूं हासिलु हुजनि ऐं हर शइ सही कमु करे। हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त उन्हनि खे ही शयूं मिलनि ऐं जॾहिं उहे ही शयूं हासिलु न करे सघंदा आहिनि त मायूस थी वेंदा आहिनि। पर गुस्से वारनि माण्हुनि खे जॾहिं ही शयूं या सभु कुझु न मिलंदो आहे त उन्हनि जी मायूसी, बेचैनी सख़्तु गुस्से में बदिलजी वेंदी आहे। जॾहिं तव्हां पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ शयूं हासिलु करे न सघंदा आहियो त तव्हांजो नॉर्मल रद्द अमल ही हूंदो आहे त मायूसी, बेवसी ऐं बेचैनी जो इज़हार कंदा आहियो, पर गुस्से जो इज़हार न कंदा आहियो। किन वक़्तनि ते गुस्सो, मायूसी वग़ैरह असांजी हक़ीक़ी ज़िंदगी में अहिड़ा मसइला पैदा कंदा आहिनि जंहिंखां निजात मिलणु मुश्किल थी वेंदी आहे। सभिनी क़िस्मनि जो गुस्सो बेफ़ाइदे न हूंदो आहे, पर मुश्किल वक़्त में हल जे लाइ ही रवैयो अक्सर वक़्तनि ते सेहतमंद ऐं फ़ाइदेमंद हूंदो आहे। ऐं मसइलनि जे हल लाइ घणो करे गुस्से जो इज़हार कुदरती हूंदो आहे। कंहिं मसइले जो बहितरीनु हल हीउ हूंदो आहे त तव्हां उन मसइले जे हल लाइ न सोचो, पर ही सोचो त तव्हां मसइले वारी सूरत हाल जो मुक़ाबिलो कीअं था कयो ऐं उन जे लाइ कहिड़ी मनसूबाबंदी कयो था। पंहिंजी तरक़ी खे चेक कयो ऐं मसइले जो हल कढण जी कोशिशि करियो, पर जेकॾहिं हल न करे सघो त पंहिंजो पाण खे सज़ा ॾियण जी कोशिशि न करियो, पर पंहिंजो हौसलो क़ाइमु रखंदे मसइले खे आराम सां हल करियो। गुस्से वारा माण्हू सदाईं उन ॻाल्हि जी कोशिशि कंदा आहिनि त उहे हिक ई धक सां मसइले खे हल कनि ऐं नतीजे ते पहुचनि, पर उन्हनि मां घणो करे मुनासिब हल निकिरी नाहे सघंदो। मज़ाक़ बि गुस्से खे ख़तमु करण में मददगार थींदी आहे ऐं मज़ाक़ माण्हूअ खे नॉर्मल करण में मदद ॾींदी आहे। जॾहिं माण्हू गुस्से में हूंदो आहे ऐं कंहिंखे गार गन ॾींदो आहे या का अहिड़ी ॻाल्हि चवंदो आहे जेका ख़्याली हूंदी आहे, यानी हक़ीक़त में थी नथी सघे। मिसाल तौरु तव्हां गुस्से में कंहिंखे गॾो चओ था त थोरो सोचो ऐं उन जो ख़्यालु ज़हन में आणियो त हू तव्हांजे साम्हूं वेठो आहे ऐं कमु करे रहियो आहे, त तव्हां खिलण खां सवाइ रही न सघंदा ऐं तव्हांजो गुस्सो ख़तमु थी वेंदो। डॉक्टर डिफिन बीकर जे मुताबिक़ गुस्से वारा माण्हू सदाईं इहो महसूसु कंदा आहिनि त उहे इख़्लाक़ी तौर ते सही आहिनि ऐं उन्हनि जे मनसूबनि खे ख़तमु करणु या तब्दील करणु ॾुखियो हूंदो आहे ऐं उन सां उन जी इज़त में फ़र्क़ु अची वेंदो आहे, छो त उहे पंहिंजो पाण खे अहिड़ो हाकिम सम्झंदा आहिनि जंहिंजे कब्ज़े में सभु कुझु आहे। जेतिरो तव्हां सुकून सां रही पंहिंजी सोचुनि ते गौर वीचार कंदा त ओतिरो ई तव्हांखे अहसासु थींदो त तव्हां केतिरा अणठहंदड़ आहियो ऐं तव्हांखे हीउ बि अहसासु थींदो त जिन शयुनि ते तव्हांखे गुस्सो ईंदो आहे उहे केतिरियूं ग़ैर अहम आहिनि। कुझु वक़्तनि ते असांजो माहौल ई असांजे गुस्से जो सबबु थींदो आहे, तंहिं करे बहितरु आहे त गुस्सो पैदा करण वारे माहौल खे तब्दील कयो वञे या उन माहौल खे छॾे ॾिजे। जेकॾहिं तव्हां इहो सम्झो था त गुस्सो हद खां ॿाहिरि थी रहियो आहे ऐं तव्हांजे तालुकात ते असर अंदाज़ थी रहियो आहे त तव्हांखे उन बारे में सोचणु घुरिजे ऐं उन सिलसिले में माहिर नफ़्सियात यानी साइकोलॉजिस्ट सां मिली पंहिंजे रवैये में बहितरी जे लाइ मशवरो करणु घुरिजे। माहिरनि मुताबिक़ हिकु इंतिहाई गुस्से वारो माण्हू इंतिहाई दर्जे सां नॉर्मल दर्जे ताईं 8-10 हफ़्तनि में अची सघे थो, तॾहिं बि उन जो दारो मदार इस्तेमालु करण वारनि तरीक़नि ते आहे। यादि रखो त तव्हां गुस्से खे मुकमिल तौरु ख़तमु नथा करे सघो, छो त
तव्हांजी घणी कोशिशुनि जे बावजूद बि अहिड़ियूं ॻाल्हियूं आॾो ईंदियूं आहिनि जेके गुस्सो पैदा कंदियूं आहिनि। गुस्सो कुझु वक़्तनि ते फ़ाइदेमंद बि हूंदो आहे, छो त ज़िंदगीअ में ग़म, दर्द, ॾुख ऐं ॿियनि ॾांहुं नामुनासिब रवैये जो मुक़ाबिलो करिणो पवंदो आहे, जेको गुस्से जो सबबु थींदो आहे। उनखे तब्दील करणु मुश्किल आहे, पर हीअ कोशिश करे सघिजे थी त गुस्से जे असर खे तब्दील करे सघिजे ऐं सूरतयाल अक्सर अणवणंदड़ हूंदी आहे ऐं उनखे बर्दाश्त करणु तमामु मुश्किल हूंदो आहे, पर गोशगुज़ारी या आरामियत जी मुख़्तलिफ़ टेक्निक जी मदद सां उन जी क़ाबिल थी सघिजे थो त गुस्से जी पसंदि न ईंदड़ असरनि खे तब्दील करे सघिजे, जेको तव्हां ऐं ॿियनि लाइ हिक जेतिरो नुक़सानकार थी सघे थो।